वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम फ़िक्री सवाल सां गॾु आहियां तव्हांजी मेज़बान शमा कीरियो। नाज़रीन, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त प्रोग्राम फ़िक्री सवाल में असां उथारींदा आहियूं उहे सवाल जिन खे इंसान ज़ात जो ज़हन सोचण लाइ मजबूर हूंदो आहे। अॼु बि असां हिकु अहिड़ो टॉपिक खणी तव्हांजे साम्हूं आया आहियूं, उहो आहे त छा मज़हब ऐं रियासत हिक ॿिए लाइ लाज़िम ऐं मुलज़ुम आहिनि या न। व्यूअर्स, जॾहिं असां इन टॉपिक ते सोचूं था, इन सवाल ते सोचूं था, त इन सां लाॻापियल केतिरा ई सवाल असांजे ज़हन में अथनि था। मिसाल तौरु मिस्र जा बादशाह जेके फ़िरौन जिन खे चयो वेंदो हो, उन्हनि आख़िर इन ॻाल्हि जी ज़रूरत छो महसूसु कई त हू पंहिंजो पाण खे देवता आमन रह जो फ़र्ज़ंद चवराइनि। अहिड़ी तरह मंगोल जो बादशाह कैसर खाकान ईरान ऐं जापान जे बादशाहनि पंहिंजो पाण खे देवताउनि जो औलाद चवराइणु छो ज़रूरी सम्झियो। आख़िर छो बाबिल जो बादशाह हमूराबीअ खे इन ॻाल्हि जी ज़रूरत महसूसु थी त हू अवाम खे इहो ॾेखारे त हुन जेको क़ानून जोड़ियो आहे उहो हुनखे सिज देवता ॾिनो आहे। पुराणे ज़माननि जे बादशाहनि इन ॻाल्हि जी ज़रूरत छो महसूसु कई त हू पंहिंजे जेको नालो जेको लक़ब हुयो उहो ज़िले इलाही फज़ंदे आसमान या वरी नाइब ख़ुदा जा लक़ब पंहिंजे नाले सां ॻंढणु ज़रूरी सम्झंदा हुआ। पुराणे ज़माने में पंडितनि, पुरोहितनि, पादरियुनि, मौलवियुनि जो जेको रियासती मामलनि में अमल दख़ल हुयो उहो वक़्तु गुज़रण सां घटि छो थियो। छा जेके मुख़्तलिफ़ रियासतूं आहिनि उन्हनि खे मुख़्तलिफ़ मज़हबनि जे फ़लसफ़े जो ताबे हुअणु घुरिजे या न। अॼु जेको जदीद दौर आहे या क्रैश ऑफ सिविलाइज़ेशन या वॉर ऑन टेरर जे नाले ते जेके बि एक्टिविटीज़ थी रहियूं आहिनि, छा उहे इन ॻाल्हि जी साबिती न आहिनि त मज़हब अॼु बि हिकिड़ी अहिड़ी हक़ीक़त आहे जंहिं ते आलमी सियासत जूं तरजीहात तइ कयूं वञनि थियूं। ॿिए तरफ़ व्यूअर्स, वरी जॾहिं असां ॾिसूं था त कलेसिया जो जेको ईसाई दुनिया में रोल हो, जंहिं मुताबिक़ पापाए रोम तमामु जेके ईसाई बादशाह हूंदा हुआ उन्हनि जी ताजपोशी कंदो, उन खां सवाइ बादशाह जी उहा क़ानूनी हैसियत न हूंदी हुई, कलेसिया जो उहो रोल हाणे ख़तमु थी वियो आहे। जॾहिं असां हिंदू समाज में ॾिसूं था, ब्राह्मणनि, पुरोहितनि, पंडितनि जे जेको रियासती मामलनि में एतिरो घणो अमल दख़ल हुयो जो जॾहिं मुस्लमान बादशाहनि हुकूमत कई, अकबर, जहांगीर, शाहजहां वग़ैरह, त उन्हनि जी बि दरबारनि में उन्हनि पंडितनि, पुरोहितनि खे हिकिड़ा ख़ासि उहिदा ऐं रुतबा मिलियल हूंदा हुआ। ऐं जॾहिं वरी असां इस्लाम ते नज़र ॾिसूं था त इस्लाम जे शुरूआति में जेको तसवुरु हो ख़िलाफ़त जो, जंहिं मुताबिक़ ख़लीफ़ो शुरू में मज़हबी तोड़े रियासती मामलनि में सरबराह वारी हैसियत हासिलु हूंदी हुई, बनु अब्बास जे ज़वाल खां पोइ उन जी हैसियत वञी सिर्फ़ु मज़हबी मामलनि जे सरबराह ताईं रही। इहो ई सबबु हो जॾहिं आख़िरी अब्बासी ख़लीफ़े अलाउद्दीन ख्वारिज़म जी सल्तनत खे मञण खां इनकार कयो त अलाउद्दीन ख्वारिज़म इहो ऐलान कराए छॾियो त ख़लीफ़े जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इक़्तिदार जेको आहे उहो जेको हुनजो चयो आहे या हुनजो जेको हुकुम आहे उहो मज़हबी मामलनि ते हूंदो, बाक़ी रियासती मामलनि में हुनजो को बि अमल दख़ल न आहे। अहिड़ी तरह मुख़्तलिफ़ रियासतनि में जेको उन्हनि जो किरदारु हो, मुख़्तलिफ़ मुआशरनि में मज़हब जो किरदारु हो, उहो ख़तमु थी वियो। अॼोके प्रोग्राम में असां हिन ॻाल्हि ते डिस्कस कंदासीं त छा मज़हब ऐं रियासत हिक ॿिए लाइ लाज़िमी मुलज़ुम आहिनि या न। पुराणे ज़माने में पादरियुनि, पंडितनि, पुरोहितनि ऐं मौलवियुनि जो जेको रियासती मामलनि में अमल दख़ल हो उहो वक़्तु गुज़रण सां घटि छो थियो। अॼु ही जेको जदीद दौर आहे जंहिंमें क्रैश ऑफ सिविलाइज़ेशन या वॉर ऑन टेरर जे नाले ते जेके बि एक्टिविटीज़ थी रहियूं आहिनि, छा उहे इन ॻाल्हि जी साबिती न आहिनि त मज़हब अॼु बि हिकिड़ी अहमियत रखे थो जंहिंजे हिसाब सां ई जेके आलमी सियासत जूं तरजीहात तइ कयूं वञनि थियूं। पर उन्हनि सभिनी खां पहिरीं असां सभिनी लाइ इहो ॼाणणु ज़रूरी आहे त जेका रियासत आहे उहा आहे छा, उहा ठही कीअं, उनजी जोड़जक छा आहे। व्यूअर्स, जॾहिं असां अॼु जे मुआशरे जी ॻाल्हि करे रहिया आहियूं त अॼु जो जेको ही जदीद दौर आहे उन में जेको रियासत जो पसंदीदा तसवुरु आहे उहो जमहूरियत आहे। ऐं जमहूरियत मटाईंदड़ अवाम या अवाम जे तरफ़ां जोड़ियल जेका पार्लियामेंट आहे, ताक़त जो सरचश्मो उहा आहे। जॾहिं त मज़हबनि में इहा ॻाल्हि न आहे। मज़हब चवनि था सुप्रीम जेका अथॉरिटी आहे उहा अल्लाह, गॉड या इन तरह जी का मौक़ुफ़ुल फितरत हस्ती आहे। जंहिं रियासत में मज़हब जी इन्वॉल्वमेंट आहे उहा रियासत जेका चवे थी त जेका सुप्रीम क्वालिटी आहे या सुप्रीम अथॉरिटी आहे उहा अल्लाह आहे, गॉड आहे, उहा रियासत जमहूरियती उन ते कीअं थी हली सघे। असां हिन में इहो बहस कंदासीं त हिकु रियासत लाइ इहो कीअं मुमकिन थी सघे थो त उहो जंहिंमें मुस्लमान बि रहंदा हुजनि, हिंदू बि रहंदा हुजनि, सिख, ईसाई, सभिनी जे हक़नि जो बराबरी वारो तहफ़ुज़ करे ऐं उन्हनि खे उन ॻाल्हि जो अहसास बि ॾियारे। इन्हनि सभिनी सवालनि लाइ अॼु मां पंहिंजे प्रोग्राम में दावत ॾिनी आहे साईं रसूल बख्श पलीजो साहिब जिन खे, जिन जी शख़्सियत कंहिं तारुफ़ जो मोहताज न आहे। साईं जन सां गॾु वेठा आहिनि सेनेटर डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरो साहिब जिन,
साईं जमियतुल उलमा इस्लाम जा अॻवान ऐं बर्क आलम दीन आहिनि। साईं जन सां गॾु वेठा आहिनि साईं इनाम शेख साहिब जन, तमामु सुठा लेखक ऐं IR डिपार्टमेंट सिंध यूनिवर्सिटी जा प्रोफेसर आहिनि। नाज़रीन, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असांजे प्रोग्राम जो फॉर्मेट हूंदो आहे, असां कुझु सवालात पंहिंजे पैनलिस्ट ॾे खणी वेंदा आहियूं, जेके उन्हनि जे बहस खां पोइ असां पंहिंजे हाज़रीन ॾे वेंदा आहियूं ऐं उन्हनि जा जेके सवाल हूंदा आहिनि उन्हनि जा जवाब वठंदा आहियूं। त सभ खां पहिरीं आउं पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआति साईं पलीजो साहिब जिन सां कयां थी ऐं जेको बेसिक पॉइंट आहे जितां स्टार्ट असांजो अॼु जो बहस थिए थो त रियासत आहे छा, हुनजी जोड़जक छा आहे। जी पलीजो साहिब जन। रियासत का अज़ली अबदी शइ न आहे। ॿियूं जीअं हज़ारे शयूं आहिनि ऐं अदारा आहिनि ऐं उहे हेठिएं ॾाके खां कॾहिं कोन हुआ। हिन काइनात में हर शइ तारीख़ी आहे। तारीख़ जी माना आहे कॾहिं उहे शयूं कोन हुयूं, पोइ वरी वजूद में आयूं, पोइ वरी कॾहिं गुम थी वेंदियूं। तंहिं करे रियासत बि कॾहिं हुई कान। कॾहिं रियासत कान हुई, तबका कोन हुआ, ज़ाती मिल्कियत कान हुई। इंसान जीअं असीं हाणे ॾिसूं था ईअं कोन हो। तंहिं रियासत बाद में ठही आहे ऐं बिल आख़िर समाजी साइंस जे उसूलनि पटंदड़ रियासत हेसि ताईं जी रियासत हाकिम ऐं क़ाबिज़ तबक़नि जे तरफ़ां पंहिंजे कब्ज़े ऐं फुरलुट ऐं दॿाउ ऐं तहकमीअ खे बचाइण लाइ हिकिड़ो अदारो आहे जंहिंजो कमु आहे त अवाम खे दॿियल रखिजे ऐं उन्हनि जे अंदरि पंहिंजे फ़ाइदे वारो नज़म ऐं नस्क रखिजे त जीअं हू आराम सां सभिनी माण्हुनि खे फुरे लुटे ताबे बनाए हुकमरान तबक़नि कयो मज़े वारो प्रोग्राम जारी रखी सघनि। इहो आहे साइंसी समाज जे नज़र में स्टेट जो नुक़्ते नज़र। नाज़रीन, हीउ जेको मौज़ू आहे इलाही वसी आहे, इन ते बहस असांजी जारी आहे, पर असां वठूं था को नंढिड़ो शॉर्ट कमर्शियल।